नाज़रीन, लाड़काने शहर जी सुञाणप बणियल तारीख़ी पायलट हायर सेकेंडरी स्कूल सिंध हुकूमत खां विसरी वियो। स्कूल जो इंतज़ाम हलाइण लाइ को बि फंड जारी न कयो वियो, जंहिं करे 7000 खां वधीक शागिर्दनि वारो स्कूल माली बहिरान जो शिकार थी वियो आहे। रेवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रशीद समो। लाड़काने शहर जे सुञाणप बणियल 100 साल जी तारीख़ रखंदड़ पायलट हायर सेकेंडरी स्कूल सिंध हुकूमत खां विसरी वियो आहे। डिवीज़न जे वॾे स्कूल खे इंतज़ामिया हलाइण लाइ सिंध हुकूमत को फंड जारी न कयो आहे। पीपुल्स पार्टी सिंध जे सदर समेत आलमी शोहरत रखंदड़ वॾा नाला हिन स्कूल मां तालीम हासिल करे वॾनि उहिदनि ते पहुता आहिनि, पर स्कूल जी सार संभाल न लधी वई आहे। स्कूल जे 81 कमरनि समेत 24 एकड़ वारी इमारत में सफ़ाईअ लाइ 2 माण्हू मुक़रर कया विया आहिनि। स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्द आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 7000 ॿारनि जे लाइ असां वटि जेको सफ़ाईअ जो अमलो आहे उहो सिर्फ़ु 2 माण्हू आहिनि। इन्हनि 7000 ॿार उहे 128 जेके आहिनि असांजा टीचिंग स्टाफ आहे उन्हनि खे मेंटेन करणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि इहा त जेकॾहिं असां कंहिं बि ॿार खां सफ़ाई जो कमु वठूं था त मथां वरी असांखे इहो लेटर अचे थो त कंहिं बि ॿार खे तव्हां इन में इन्वॉल्व न कयो सफ़ाईअ में। तक़रीबन 81 कमरा आहिनि त ज़ाहिर आहे उन्हनि कमरनि खे असां साफ़ नथा करे सघूं। असांखे ज़रूरत आहे। मिनिस्टर बि सरदार शाह जेको हुयो उन वक़्तु एजुकेशन मिनिस्टर हुयो उहो बि आयो, पर अफ़सोस असां चवणो थो पए त जेके उहो कमिटमेंट करे वियो ऐं उहो ऐलान करे वियो हिकिड़े ऑडिटर महल में त 15 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे तव्हांजे बिजलीअ जूं तारूं इहे ट्रांसफार्मर इहे सभु अची वेंदा। ऐं असांखे इहा बि ख़बर पई त हुनजो टेंडर बि थी वियो आहे। टेंडर थियण खां पोइ ख़बर न आहे त छाजे करे 2 साल थी विया आहिनि हुनखे, अञा ताईं असांजे बिजलीअ जो मसइलो न थियो आहे। असांजी डिमांड इहा आहे फौरी तौर ते असांखे सफ़ाईअ जो अमलो, बिजलीअ जो जेको सिस्टम आहे उहो ठीकु कराए ॾिनो वञे ऐं फर्नीचर जेको आहे उहो असांखे जेको आहे मुहैया कयो वञे। स्कूल काफ़ी वॾो आहे, पूरे डिवीज़न में 81 हिन में क्लासरूम्स आहिनि ऐं सफ़ाई जो अमलो काफ़ी घटि आहे। हिते सफ़ाई जो काफ़ी नाक़िस इंतज़ाम आहे, सिर्फ़ु अमले जे घटि हुजण जे करे। फर्नीचर जो बि यानी कुझु मसइलो आहे ऐं बोर्ड वग़ैरह जो बि सही न आहे, त इहो असांजो यानी ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुर्जे त लाड़काने जे हिन तारीख़ी ऐं अज़ीम दरसगाह जी वक़्त सार संभाल लहे त जीअं हिते तालीम हासिल कंदड़ मुस्तक़बिल जा मामार बग़ैर तकलीफ़ुनि जे पंहिंजी तालीम जारी रखी सघनि। कैमरामैन यासीन समो सां गॾु रशीद समो, आवाज़ टीवी, लाड़कानो।